कोट में सी सेक्शन रणजा ते कोट सोनो खान बंगवार में बंगवार बिरादरी जी बिंदुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जहिड़े नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतला थिया त जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे खणाए सिविल अस्पताल कंदकोट मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि में अब्दुल रशीद, अब्दुल नबी, अब्दुल हकीम, शौकत, इक़बाल अहमद, मोहम्मद सिद्दीक़, बशीर अहमद, नज़रबंद बंगवार शामिल आहिनि। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। बेतरफ़ गुड्डू मां पठान बिरादरी जो बारड़ो अगवा थी वियो। गुड्डू 17 आरडी वेझो पठान कॉलोनी मां मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि बारड़े खे अगवा करे फ़रार थी विया। बारड़े जे अगवा वाक़े ते पठान बिरादरी ऐं पुलिस विच में मुंहमारी। अगवा थियल चइनि ॼणनि जे बारड़े अनवर पठान जे पीउ शेरगुल पठान जे चवण मूजिबि ॾोहारी मुंहुं जे बारड़े खे ॾींहं ॾिठे जो अगवा करे फ़रार थी विया आहिनि। बारड़े जे अगवा बाद इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो ATN वेब न्यूज़।